ड्यूटी जो फर्ज़ निभाईंदे हादसे में दादू पुलिस जो बहादुर एहलकार शहीद। हादसे में शहीद थियल हेड कांस्टेबल जूं आख़िरी रस्मूं सरकारी एज़ाज़ सां अदा कई वयूं। एसएसपी दादू ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि शिरकत कई। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। गुज़िरियल राति केनशा थाणे ते मुक़रर हेड कांस्टेबल ग़ुलाम शबीर जमाली इंडस हाईवे ते पंहिंजे पिकेट ड्यूटी सर अंजाम ॾेई रहियो हो त ओचितो हिक कार जे टक्कर में हू सख़्त ज़ख़्मी थी पियो ऐं बाद में इलाज दौरान ज़ख़्म जी सिट न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो। रोड हादसे में शहीद थियल पुलिस एहलकार जी जनाज़े नमाज़ तदफीन केनशा में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी, डीएसपी केनशा अब्दुल हक कुरैशी, एसएचओ केनशा कमरदीन तुन्यो, 15 इंचार्ज फ़कीर मोहम्मद बिरहमानी, हेड मुहर्रर पुलिस लाइन अशरफ अली पंवर समेत पुलिस जे ॿियनि ऑफिसरनि एहलकारनि शहीद जे मिटनि माइटनि ऐं वॾे अंग में शेयरनि शिरकत कई। एसएसपी दादू ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि जी मौजूदगी में पुलिस जी ख़ुसूसी दस्ते तरफ़ां शहीद खे सलामी पेश करे ख़राज तहसीन पेश कयो वियो। एसएसपी दादू ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि शहीद जे पोइरनि सां ताज़ियत कई ऐं शहीद जी दर्जात बुलंदी ऐं इसारे सवाब लाइ दुआ कई। उन मौक़े ते एसएसपी दादू शहीद जे वारसनि ऐं ॿियनि लवाहिकीन सां ताज़ियत कंदे चयो त हिन वाक़े ते निहायत अफ़सोस आहे। शहीद ग़ुलाम शबीर जमाली हिकु फ़र्ज़ शनास पुलिस एहलकार हो जंहिं जी कुर्बानी खे क़दर जी निगाह सां ॾिसूं था। दादू पुलिस संदसि वारसनि सां ग़म में बराबर जी शरीक आहे। संदन ख़िदमत में हर वक़्तु हाज़िर आहे।